या ये चोस्त चढ़िया चाय वाय तो पिया रहे चो बोला चाय वाय नहीं पिला रहे क्या बात है जर्मनी में Ich bin jetzt unterwegs in Karachi. Ich bin in Karachi. वेटर अभी बुला रहा हूँ सर मैं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु 14 अगस्त आहे, आज़ादी जो ॾींहुं आहे। राति जा 12 थिया त जीअं 12 थिया फायरिंग शुरू थी वई ऐं ठीक 12 बजे वरी लाइट बि हली वई। 3 कलाकनि लाइ असां अंधेरे में आज़ादी मनाई आहे। ऐं असांजो हिकिड़ो दोस्त आयो आहे, नेटवर्क जो फैन बि आहे, असांजो प्यारो भाउ बि आहे, दोस्त बि आहे। 40 सालनि खां पोइ उहो पाकिस्तान में आयो आहे, मतिलबु गंबट खैरपुर शहर जो आहे। 40 सालनि खां पोइ पाकिस्तान आयो आहे। चई ॻोल्हे असांखे लधो अथई, चई मां तव्हांजा नेटवर्क जा वीडियो व्लॉग उते ॾिसंदो आहियां। ऐं उन सां जेको दोस्त असांजो गॾु आहे, हैदर छॾड़े जो बि दोस्त आहे, उन सां क्लासमेट आहे। हैदर छॾड़े उन्हनि खे एड्रेस ॾेई मूं वटि मोकिलियो आहे। साईं निसार अहमद आहे। साईं अस्सलाम वालेकुम। ऐं ॿियो हे अधो जेको वठी आयो अथसि, वॾी महिरबानी। अहमद रांझा जो हे पुट आहे। भाउ नालो छा आहे? इमरान। ओले यार मुझे भी नालो इमरान चंड अथई। निसार भाई पहले तो आपको पाकिस्तान में वेलकम। दूसरी बात ये है, आप कहाँ से बिलोंग करते हैं? गंबट से, खैरपुर मीरत से। और 40 साल कहाँ पर थे? जर्मन में। जर्मन में आपने 40 साल गुजारे? जी। अच्छा, जर्मन के जितने भी लोग हैं उनके सबके फेस आप जैसे क्यों हैं? पहले आपका फेस ऐसे ही था या बाद में वहां जाके बना है? बाद में बना है। वहां पे? जी। वहां की आब हवा, खाना पीना उस वजह से? बिल्कुल। अडॉप्ट किया। तो 40 साल आपने वहां गुजार दी, आज आप यहाँ पे आए हो? बस वक्त ही नहीं मिला, उधर मसरूफियात इतनी है। और आपकी फैमिली भी उधर ही है। शादी भी उधर ही है। बच्चे भी उधर ही है। 40 साल के बाद आप पाकिस्तान में आए हो। पाकिस्तान को पहले देखा था 40 साल पहले और अब देखा तो क्या फील हुआ? बहुत मुख्तलिफ है। 40 साल पहले खूबसूरत छोड़ के गया था कराची, पर इस वक्त ऐसे लगता है जैसे किसी ने तोड़ दिया है। अरे ये क्या बात कर दी भाई आपने तो। ऐसे है, ऐसे ही आ रहा है। मतलब हम लोग पीछे जा रहे हैं क्या? पता है, ये नहीं पता पीछे जा रहे हैं। बहरहाल उस वक्त कराची बहुत खूबसूरत था। 1983 में जी। बहुत खूबसूरत था। ये तो मुझे समझ में नहीं आ रहा है, गंबट जैसे शहर से आप जर्मनी गए हो, या तो फिर आपको किसी की सपोर्ट होगी? जी बिल्कुल, सपोर्ट के साथ ही है ना। तो शादी भी वहीं पे कर ली? शादी दोस्तों रहना उधर है तो शादी उधर ही कर। दोस्तों तव्हां यकीन कयो, मूंखे यकीन न पियो अचे। मूंखे हैदर छॾड़े फ़ोन कई, चए असांजो रांझा दोस्त आहे हिकिड़ो, उहो वठी ईंदो, तव्हांजो फैन भी आहे। नटवल्ट जो वीडियो, ये नटवल्ट आपको कैसे पता चला? फेसबुक पे मुझे नजर आया था एक दफा। हाँ, मैं लिंक वहाँ पे रखता हूँ। बिल्कुल, उधर से फिर मैं देखता रहा हूँ। एक और चांडियो का आपने नाम लिया, वो कौन सा? यूनुस चांडियो। यूनुस चांडियो साईं के गरीब चांडियो न, पर यूनुस चांडियो के नाले से मशहूर है। आपको पता है उसकी पहली वीडियो कौन सी थी? पहली वीडियो एक पार्क में थी, कोई मूवी बन रही थी या कहीं वो उधर आया था, उसका बैग कोई थैला गुम हो गया, चोरी हो गया था। गुम हो गया। वहां से फिर हमारे साथ दोस्तों है गरीब चांडे जो वडो फैन आहे। ऐं चई मां अॼु आयो आहियां, थी सघे थो त मां उन सां मिली सघां। मां चयोमां साईं उहो ॻोठ वियल आहे ऐं ईद ते वियो आहे, मोहरम बि उते हूंदो। बहरहाल ज़िंदगी रही त मां चवंदो आहियां दुनिया गोल आहे, किथे न किथे इंसान वरी मिली वेंदो आहे। अच्छा, अधो रुगी चांहि तो पिए। मां साईं को पुछुमि त साईं चांहि भला जर्मनी में बि पीअंदा हुआ? हितां स्टार्ट कयो। चए थो उते बि पीअंदा आहियूं, पर मानी टिकी उतों जे हितां जी में वॾो फ़र्क़ु आहे। ऐं अधो चए थो इलाज उतों जो मतिलबु जीअं ईअं सम्झो त पाकिस्तान में थियणु खपे उहो उते पियो। मतिलबु अंग्रेज़ जेको कमु कनि पिया उहो मुस्लमाननि वारो पिया कनि, ऐं जेको मुस्लमान कनि पिया उहो अंग्रेज़नि वारो पिया कनि। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे 14 अगस्त मुबारक हुजे, पाकिस्तान मुबारक हुजे। सर आपको 14 अगस्त मुबारक हो। और आप जर्मनी से उन दिनों में आए हो जब पाकिस्तान आज़ाद हुआ था। बिल्कुल आज़ादी के दिन है। साईं तव्हांखे 14 अगस्त मुबारक हुजे। अदा तोखे बि इमरान खे माना मां पाण खे ई चई छॾियो मुबारक हुजे। दोस्तों निसार भाई हिकिड़ी वॾी ॻाल्हि करे छॾी, मां सोचियो त तव्हां सां ज़रूरु शेयर कयां। निसार भाई चए थो त जर्मनी में 10 सालनि जे ॿार ताईं मोबाइल अलो न आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि कयईं एप्पल जी। निसार भाई एप्पल वाली क्या आपने की? एप्पल की बात ऐसी थी कि जो जिसने एप्पल बनाया था ना, एप्पल मोबाइल, हाँ जी, उसका बेटा था अपना, और वो 22 साल तक उसके पास मोबाइल नहीं था। उसके बाप ने उसको नहीं दिया। और कहते हैं ना कि अगर आप उम्र के साथ साथ सब कुछ देखते हैं, सीखते हैं,
अगर आपके हाथ में मोबाइल होगा आपको उम्र से पहले सब कुछ मिल जाएगा। अच्छा, मतलब हाँ 10 साल में वो बंदा ज़हनी जैसे बड़ा हो जाएगा, बिल्कुल। इसलिए उसको उम्र के हिसाब से ही वो चीज़ें देते हैं। नेचुरल होती है ना। कानून वहाँ का कैसा है सर? कानून ज़बरदस्त है, कोई चोरी चकारी नहीं है। अगर आपकी गाड़ी खुली है नो प्रॉब्लम, कोई हाथ नहीं लगाएगा। अच्छा दोस्त, मौसम मौसम भी ज़बरदस्त है, तूफान आते हैं, बारिशें होती हैं, छतें उड़ जाती हैं, 120 की स्पीड से अंधेरी आती है 120 की स्पीड से। जी दोस्तों 120 की स्पीड से आंधी तो चाहिए इंडिया। आखिरी बात ये कि ये आपको क्या लगता है, आपने वहाँ जाके सही किया या गलत? सही किया, ये फैसला आपका सही था? बिल्कुल। बिल्कुल। दोस्तों अचानक हैदर कादरी भी तव्हां गुज़रियो, वरी हैदर सां बि मुलाक़ात थी वई, त हैदर बि साईं सां मिलियो आहे, निसार भाई सां। त कुझु मूंखे लॻे थो त हैदर साईं खां पुछणु चाहे थो। साईं सभ खां पहिरियां त मूंखे ख़बर पई आहे त साईं 1983 में पाकिस्तान मां शिफ्ट थी जर्मनी जा। हाँ बिल्कुल, यानी कि 1983 में त मां बि ॼावल आहियां। ठीकु आहे, 40 साल थी चुका आहिनि साईं हितां हलिया विया आहिनि। 40 सालनि खां पोइ साईं अॼु आया। हाँ हाणे 40 साल हिकिड़ो वॾो वक़्तु आहे। 40 साल खां पोइ जीअं ई साईं सभ खां पहिरियां कराची में लथा। सर 40 साल के बाद आप यहाँ पे आए। 40 साल पहले जो कराची आप देख के गए थे, जब आप एयरपोर्ट पे उतरे और कराची में दाखिल हुए तो क्या महसूस किया? भाई हकीकत ये है कि ऐसे महसूस हुआ है कि कोई जंग हुई है, घर बार टूट गए हैं, सड़कें टूट गई हैं, लोग अफरा तफरी में भाग रहे हैं, ये नजर आया मुझे। जो कराची छोड़ के गए थे वो कराची मतलब तबाह नजर आया आपको? तबाही नजर आई। वो असां लड़काने में करे खत्म हो गई। असां जो कोड वर्ड हूंदो आहे तबाह करे छॾी माना, तो हिते ते जाई माना तबाह थी चुकी है कराची। यानी कि जो पिछली कराची जितना दूर हम पीछे जाएंगे तो कराची उतना खूबसूरत था। कराची बहुत खूबसूरत। अंग्रेज होते थे यहाँ पे। कराची की हर तरफ खूबसूरती जीअं तव्हां लथा आहियो, आया आहियो, त पोइ तव्हां कराची खां अलावा ॿिया कहिड़ा शहर घुमिया अथव? इस्लामाबाद घुमियो मां, वो भी अच्छा था। वो भी सिंधी सफ़ा न अचे छा? विसरी वई? विसरी वई। साईं 40 साल साईं इंग्लिश ॻाल्हाए। जर्मन जुबान। सर जर्मन में कुछ बोल दे, हमें पता तो चले जर्मन जुबान क्या होती है। जर्मन में अब जर्मन में इन चांडीअ खे चयो तव्हां घणो मगज़ न का, ईअं मज़ाक आहे मज़ाक। नहीं ऐसे नहीं। या ईअं चयोसि त चांडिया चांहि वांहि नथो पीआरे, छो भला चांहि वांहि नहीं पिला रहे, क्या बात है? जर्मनी में हाँ। Ich bin jetzt unterwegs in Karachi. Ich bin in Karachi. वेटर अभी बुला रहा हूँ सर मैं। यार Ich bin selbstständig. Ich bin in Karachi. मुंहिंजो दोस्त इमरान चांडियो तमामु भलो सुठो इंसान आहे। जर्मन इधर ख़त्म हो जाए। अच्छा ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, इमरान चांडे जे चैनल खे ॾिसंदो हुयो, उन आयो आहे हिते, इमरान चांडे सां बि मिलियो आहे ऐं माशाल्लाह ॾाढो सुठो माण्हू आहे। ॿी मज़ाक में हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी वाकई हिकिड़ी ख़बर पई त 40 सालनि खां पोइ हिकिड़ो माण्हू आयो आहे, चए थो त कराची ॼण तबाह थी वई आहे। यानी कि पोइ हिते जेॾो असां वञूं था त असां मुतबर हुयासीं, हेॾा असांजा शहर भला हुया, साफ़ सुथरा हुया, ऐं हाणे डे बाय डे असां तरक्की बिल्कुल न था। दो रखते पने असां पोइते पने, पाकिस्तान पोइते पने ना, इन मतलब इहो ही मतलब ज़ाहिर थो बिल्कुल ना, ऐसे ही है ना। जो चीज पहले थी वो अब नजर नहीं आ रही। आज 14 अगस्त हम मिले हैं और 14 अगस्त ते साईं जेका ॻाल्हि कई आहे, ईअं लॻो ॼण माना आज़ाद न अञा असांखे दी आहे। साईं रात जो 12 थिया, इधर 12 थिया, दस फायरिंग थी वई, लाइट हली वई 12 बजे, 3 कलाक वरी लाइट हली वई रात जो, हे आज़ाद थियासीं ऊंदे में। ऐसे बाल कैस ने इंट्रोड्यूस तेजाब सिंधी असांजो। साईं सर ये तो के तेजाब सां था सुञाणी नी, मता तू चए त हैदर कादरी न, तेजाब सिंधी। साईं जा जेके सबक आमोज़ वीडियोस हूंदियूं आहिनि, जेके असां लाइ हिकिड़ो लेसन हूंदियूं साईं मैसेज उनमें मैसेज हूंदो आहे। हां मैसेज कंदो आहे साईं जी। इहा सुठी ॻाल्हि आहे त हैदर जूं जेके बि वीडियो हूंदियूं आहिनि उनमें को न को मैसेज हूंदो आहे। असांजी वीडियो में त ब्लॉग हूंदो आहे, पर हैदर जी वीडियो में को न को मैसेज ज़रूरु हूंदो आहे, ऐं वॾी हुन में हरम पई सां मैसेज ॾेई वेंदो आहे, ऐं माण्हुनि खे सम्झाए बि वेंदो आहे त हीअं न कजो, हीअं कजो। आराम पाई सां मैसेज ॾेई ईंदो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजे, मैसेज सां गॾो मुंहिंजी वीडियो में कुआड़ी हूंदी अथई। अल्लाह
दोस्तों 14 अगस्त जे हवाले सां हे गुलिस्तान जौहर मां रैली निकिती आहे ऐं इहा रैली वरी डायरेक्ट वेंदी कायदे आज़म जे मज़ार कराची। ऐं हे माण्हू ॾिसो मतिलबु हिन ॾींहं खे जंहिं हवाले सां मल्हाइनि था, जीअं ईद हूंदी आहे असां मुस्लमाननि जी, उन ई हवाले सां हे ॾींहुं बि उअं ई मल्हायो वेंदो आहे। पंहिंजे ॿारनि खे वठी गाॾियुनि में निकिरी गाॾियुनि खे सिंगारे पाकिस्तानी झंडनि सां, ॾिसो हिन जा वार ॾिसो, हिन जा वार ॾिसो पोड़नि वारा। सो हे उअं ई ख़ुशि मन थींदा आहिनि जीअं असांजी ईद हूंदी आहे मुस्लमाननि जी। पर हे पाकिस्तान जी जेका आज़ादी आहे इन में मुस्लमान हुजे या केर बि हुजे, क्रिश्चन हिंदू, सभिनी खे मतिलबु पाकिस्तान सां ओतिरो ई प्यार हूंदो आहे जेतिरो असांखे हूंदो आहे, छो जो उहे बि पाकिस्तानी आहिनि। उन्हनि सभिनी खे असांजे तरफ़ां मुबारक हुजे। ऐं हे ॾिसो हे 4 ॼणा हिकिड़ी बाइक ते, माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह पाक हिननि खे सेफ़ रखे। बहरहाल अॼु मतिलबु जोश ऐं ख़ुशी सां पाकिस्तानी ॾींहुं मल्हायो पियो वञे। ऐं असां वटि जर्मनी मां दोस्त आयल आहे निसार भाई, उहो हिनखे ॾिसी ऐं हैरान थी वियो आहे। दोस्तो निसार भाई हे जलसा जुलूस ॾिसी आवाज़ ॿुधी परेशान थी वियो आहे। चयो त मां हिनखे रिकॉर्डिंग कंदुमि, छो जो इहा आवाज़ मां कॾहिं अॻ में न आहिनि ॿुधा। मां चयोमांसि निसार भाई तव्हांखे ख़बर त पए त इहो पाकिस्तान आहे। इन आवाज़ों से आपको लगेगा कि मैं पाकिस्तान पहुंच गया हूँ। वासलम भुट्टो भी अच्छी हुआ। भुट्टा साहब अब तू भी अच्छी हुआ, टाइम ते आयो हां क्या मैं आपने तव्हां चयो त टाइम ते अचिजो, मां पुॼी वियो। इन जे बावजूदि ॿ रस्ता बंदि हुया। हाँ ये 14 अगस्त वाला से रास्ता बंद है। ॿार गिॾनि मां फिरंदो आहियां। अब तू यार अच्छा तो अच्छी वे साईं सत जी भी मुलाकात थी वे निसार भाई सां। हैदर कादरी भी आयो हाणे, वो भी परेशान थियो त ई कीअं थो थी सघे मुंहिंजो हाणे पाण कचहरी कर। अच्छा ॻाल्हि ॿुध, जेके वीडियो मां विसारे छॾियो आहे तोखां विसरी वियो न, साईंअ खे सभु यादि अथई, साईं खे सभु यादि आहिनि। वाह, सभु वीडियो बावजूदि इन जे जो उहे सभु सिंधी में हुई। सिंधी में आहिनि। सिंधी साईं खे सम्झ में फुल थी अचे। वाह, तो एजाज़ बुर्रो बि अची वियो आहे, साईं सां निसार भाई सां मुलाक़ात थियसि। दोस्तो असांजो दोस्त जेको एजाज़ बुर्रो आहे, हे सभु दोस्त वेठल आहिनि। ॾिसो हिनखे को पसीनो कोन्हे, हिनखे को पगर कोन्हे, साईं निसार भाई खे को पसीनो कोन्हे, हे अधे खे बि को पसीनो कोन्हे, पर एजाज़ बुर्रे खे तव्हां ॾिसो एॾो पसीनो आहे। सो साल खां वठी हिन सां इहो प्रॉब्लम आहे। दोस्तो हीअ वीडियो शेयर करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त कंहिं बि दोस्त खे जेकॾहिं इहो को मसइलो आहे पसीने जो, त उन छा यूज़ कयो आहे, कहिड़ी दवा यूज़ कई आहे, या इन जे लाइ कहिड़ी मेडिकली टेस्ट कराइणु घुरिजे, कहिड़े डॉक्टर खे ॾेखारणु घुरिजे, जल्दी कमेंट करे तव्हां असांखे ॿुधो। बिल्कुलु नॉर्मल आहे, सेट आहे, पर छा आहे जो हुनखे पसीनो इलाही थो अचे। बसि इहो तव्हां ईअं आहे न, पसीनो इलाही थिए थो, पर उन सां तकलीफ़ मूंखे तकलीफ़ न आहे। पर कंहिं महफ़िल में विहूं था उन में आकवर्ड थो लॻे। ही साल अॻु में इहा कंडीशन न हुई, हाणे साल खां वठी एजाज़ बुर्रे सां इहो मसइलो आहे। पर जंहिं बि दोस्त खे ईअं थियो हुजे या उन हल को निकार कढियो हुजे या का अहिड़ी टेस्ट अहिड़े के डॉक्टर जी ख़बर हुजे त दोस्तो कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। थैंक यू दोस्तो। मोकिलाणी जो टाइम थी वियो आहे, हींअर बसि वञूं पिया वरी। दोस्तो अॼु 14 अगस्त जो ॾींहुं आहे ऐं ॿार तव्हां ॾिसो था त 14 अगस्त को मल्हाइनि। ओए बाजा किस किस के पास है बाजा? अरे वाह क्या ड्रेस पहनी है भाई, 14 अगस्त, क्या बात है। बाजा किसके पास है? दिखा दिखा बजा, इधर मुंह कर, इधर इधर। दोस्तों ये 12 ॾिसो रेडी लगा पहन। भाई ये कितने का लिया था पूरा सूट? 150 रुपये। किसने लिया था? पापा ने लिया था। और आपका किसने लिया? और ये अरे पाकिस्तानी शर्ट, अरे वाह भाई, ये तूने पैसे कहाँ से उठाए? ये तो झंडे, पाकिस्तान झंडे है ना, है ना? चलो कहाँ गया ये तोतली? चल बजा बजा। दोस्तों इतना देखो मिनसा बेची हुई, मिनसा छतरी वठी आई, बाजा न होता तई। ये ॾिसो बाजो वॼाइण ईंदो अथई न? अॼु छा आहे भला, कहिड़ो ॾींहुं आहे? 14 अगस्त। दोस्तों ये ॾिसो सभु रेडी लॻा पिया आहिनि, ॿार वॾा ख़ुशि आहिनि। 14 अगस्त असांजो तोतो वॾो थी वियो, तोतो ॿोलींदो आहे, तोतो ॿोलींदो बि आहे। सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि, ॿार सभु ख़ुशि आहिनि। हे हिन जा कम ॾिसो दोस्तो, मींहुं इलाही तेज़ थो पए ऐं मिनसा त हाणे रेडी आहे। मिनसा खे मींहुं नथो लॻे न? छतरी पाती आहे? हल हल हल। दोस्तो 14 अगस्त गुज़री वई, अॼु वरी 15 अगस्त आहे। 15 अगस्त वरी इंडिया जो बि ॾींहुं आहे, आज़ादी जो।
कल्ह असां आज़ादु थियासीं, अॼु इंडिया आज़ादु थियो ऐं मिन सां वरी हाणे साॻियो ई स्कूल। अवा हाणे तूं त क़ैद थी वई, हेॾे ॾिस त सही, ॾिस त सही, ॾिस त सही, हा क़ैद थी वई आहे। अड़े इलाही छुटियूं खाधियूं थी, मुहर्रम जूं ऐं साईं 14 अगस्त जूं। हाणे छा कंदी आहे? हाणे ॿुधा, हेॾा मुंहुं कर न, हेॾा हा ना पढ़े ना पढ़ंदी आहे? गुड। छा थींदी आहे? वठ वा हल पढ़ी। छा थींदी आहे? टीचर थींदी आहे, डॉक्टर थींदी आहे, छा थींदी आहे? चीटर 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 ना हाँ?